जी नाज़रीन, नवाब शाह PMU अस्पताल में नर्सिस एसोसिएशन तरफ़ां पंहिंजे मुतालबनि जे हक़नि जे लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त इन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। ज़हीरा वाहिनी प्रेसिडेंट PMC हॉस्पिटल नवाब शाह। जीअं त असांजा मुतालबा आहिनि त असांजी स्टाफ सीनियर जेके आहिनि उहे 16 स्केल में उन्हनि जी डेथ थी वञे, रिटायर थी वञे। असां जेको हेल्थ हिकु त हेल्थ अलाउंस नथो ॾिनो वञे, ॿियो उनखे टाइम स्केल नथो ॾिनो वञे या नाइंसाफ़ी आहे। जीअं त पूरे पाकिस्तान हिकिड़ो मुल्क आहे, 3 सूबनि में ॾिनो वञे पियो त पोइ सिंध में छो न। काफ़ी पुराना मुतालबा आहिनि। 3 खां 4 साल थी विया आहिनि असां इहे एहतजाज पिया कंदा अचूं। असां प्रेस क्लब कराची ते वेठासीं, असां डेलीगेशन करे वञी अॼु पंहिंजे हाई अथॉरिटी सां मिलियासीं, पंहिंजा मसइला पंहिंजा मुतालबा पेश कयासीं, पर नथो लॻे असांखे त हुन ते को अमल थियो हुजे। असां बार बार उन्हनि खे यादि कराईंदा रहियासीं, बार बार असां उन्हनि खे चवंदा रहियासीं, पर मूंखे नथो लॻे त हुननि खे उहा यादगिरी हुजे। हाणे वरी असां उन्हनि खे हिकिड़ी यादि लाइ असां एहतजाज शुरू कयो आहे, पर असांजो पुरअमल प्रोटेस्ट आहे जंहिंमें असां पेशेंट जो बि ख्यालु कयो आहे ऐं पंहिंजे हक़ूक़ ऐं पंहिंजी मञता लाइ बि जेको असां मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। जी नाज़रीन, तव्हां हिननि जा मुतालबा ॿुधायो। हिननि जो इहो ई चवणो हो त असांजा काफ़ी सारा मसइला आहिनि जेके हल नथा कया वञनि, जंहिंमें टाइम स्केल आहे, रिटायरमेंट आहे ऐं तक़रीबन ॿिया बि मसइला आहिनि। असां कराची में बि एहतजाज कयो हुओसीं, पर असांजा जाइज़ मुतालबा हल नथा कया वञनि। कैमरामैन मुशरफ भट्टी सां गॾु आमिर भट्टी, धरती TV न्यूज़, नवाब शाह।